लाल शहबाज़ कलंदर जो असुल नालो शाह हो ऐं लाल शहबाज़ कलंदर असल किथां जो हुयो ऐं लाल शहबाज़ कलंदर सिंध में कीअं आयो। अॼु असीं हिन वीडियो में ॼाणींदासीं। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जो असुल नालो ओस्मान हुओ। हू मरंद जा रवासी हुआ ऐं संदसि नसब इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह अलैह सां मिले थो। यकीन सां नथो चई सघे त हू आज़रबाईजान में ॼाओ या तबरेज़ में जेको ईरान में मौजूदु आहे। हज़रत लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह 7 सालनि जी उमिरि में क़ुरान मजीद जो हफ़्ज़ पूरो कयो ऐं जॾहिं हू 18 सालनि जा थिया त संदसि वालिद मोहतरम लाॾाणो करे वियो ऐं जॾहिं हू 20 सालनि जा थिया त संदसि वालदा माजिदा गुज़ारे वई। इब्तिदाईअ में तालीम बाबा इब्राहिम वली करबलाईअ खां हासिल कई ऐं संदसि उन जे हथ ते बैत पुण कई। कलंदर लाल शहबाज़ पंहिंजे वतन खां सैर लाइ निकितो ऐं मुख़्तलिफ़ सूफ़िन ऐं वक़्त जे औलियाए अल्लाहन सां मुलाक़ातूं कयूं जिन खां फैज़ हासिल कयो। हज़रत इमाम रज़ा रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते इत्काफ़ में वेठो ऐं जेको 40 ॾींहं जारी रहियो ऐं उन खां पोइ हू इराक़ ऐं हजाज़ ताईं पैदल सफ़र कयऊं। हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते पुण हाज़िरी ॾिनी ऐं हज बैतुल्लाह अदा कयो। हज़रत लाल कलंदर शहबाज़ जो पैगाम इंसानियत लाइ हिदायत जहिड़ो आहे। संदन ज़िंदगी मोहब्बत खलूस ऐं हमदर्दीअ सां भरियल हुई ऐं संदन मक़सद इस्लाम जी तालीमात खे फैलाइण जो ऐं तबलीग करण जो हुयो। हज़रत लाल कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह गौस बहाउद्दीन ज़करिया ऐं संदसि फर्ज़ंद हज़रत सदरुद्दीन आरिफ सां बि मुलाक़ातूं कयईं। शेख फरीद अल-दीन शकरगंज, सैयद जलाल सुर्ख बुखारी ऐं हज़रत शहबाज़ लाल कलंदर जा ख़ासि दोस्त हुया ऐं हू गॾिजी नसीहत जूं महफ़िलूं गॾु कंदा हुया। हर साल हज़रत लाल शहबाज़ कलंदर जो सेवण शरीफ़ में उन जो उर्स मल्हायो वेंदो आहे जिथे संदसि पंजाब, सरहद, बलोचिस्तान ऐं तमाम दीगर मुल्कनि खां ॿियनि इलाइक़नि मां अक़ीदतमंद हाज़िरी भरींदा आहिनि। कलंदर शहबाज़ जो पैगाम अॼु बि माण्हुनि जी दिलनि में ज़िंदा आहे। हज़रत लाल कलंदर शहबाज़ ज़िंदगी पंहिंजी फ़क़ीरी इश्क ऐं अल्लाह जी ख़िज़मत ख़लक़ जे में मिसाल क़ाइमु कयो। संदन ज़िंदगीअ मां असां सभिनि खे सुकून इहो ई मिलियो। संदन ज़िंदगीअ मां असांखे सबक़ इहो मिलियो त इंसानियत, मोहब्बत ऐं ईमानदारीअ सां ई ज़िंदगीअ जो असुल मक़सदु हासिल थिए थो ऐं उन पैगाम खे यादि करियो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में बि अमुन ऐं मोहब्बत ऐं भाईचारीअ खे अॻिते वधायो। ही लाल शहबाज़ कलंदर जंहिंजी अॼु बि सेवण शरीफ़ में मज़ार मौजूदु आहे ऐं अक़ीदतमंद उते अची हाज़िरी पुण ॾींदा आहिनि। उमेद आहे ही वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी।